राजड़ हाउस खिप्रो में मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन तालुका खिप्रो पारां हुरन जे रूहानी पेशवा ऐं GDA जे सरबराह पीर सैयद सबकतुल्ला शाह राशिदी पीर पागारे जी 65 सालगिरह जी तक़रीब मुनक़िद कई वई। सालगिरह तक़रीब में मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन तालुका खिप्रो जे सदर फ़कीर मोहम्मद शफ़ी राजड़, मुस्लिम लीग फंक्शनल तालुका सदर शौकत हिंगोरजो, खलीफ़ो अहमद राजड़, साबका तालुका नाज़िम खुदा बख्श दर्स, मोहन मुखी, अली खान आरेसर, हाजी मंठार राजड़, खलीफ़ो ग़ुलाम हुसैन राजड़, ग़ुलाम हुसैन जोणेजो ऐं ॿियनि पारां हुरन जे रूहानी पेशवा पीर सैयद सबकतुल्ला शाह राशिदी जी 65 सालगिरह जो केक काटियो वियो। ये जो असां मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन तालुका खिप्रो तरफ़ खां पिछले साल मौजूदा पीर साहब बादशाह जी 65 सालगिरह जो केक कटियो आहे। हीअ असां जमायत या जमायत या उनखां अलावा जेके पीर साहब बादशाह सां मोहबत कंदा आहिनि उनजो हिकिड़ो वॾो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। ऐं असांखे पूरी जमायत खे हीअ ॾींहुं सेलिब्रेट करणु खपनि। ऐं असांखे पंहिंजे पार्टी जो पंहिंजे मुर्शिदनि जो जेको पैगाम आहे उहो घर घर पुॼाइणु खपे। असांजो जेको अॼु हिकिड़ो ईद जो ॾिहाड़ो आहे, ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे। असां जेका सालगिरह हज़रत क़िबला पीर साईं सबकतुल्ला शाह साल जी मल्हाए रहिया आहियूं ऐं उहा इंशाअल्लाह उहो बि जारी रहंदी। असां दुआ गो आहियूं, असांजो हिकिड़ो रूहानियत जो सिलसिलो आहे ऐं हिन ख़ानकाह जी हमेशह दीनी दुनवी ॿई ख़िदमतूं रहियूं आहिनि मुल्क सां, मुल्क जे अवाम सां। ऐं माना इहा शइ जेका असां अलाह कंदो दुआ गो असांजो जमायती सियासी रूहानी सभु सिलसिला गॾु आहे। अॼु काज़ी शमसुद्दीन राजड़ साहब जे MP हाउस ते पीर साईं सरदार जी सालगिरह जो प्रोग्राम थियो आहे ऐं सभिनी दोस्तनि MSF ख़ुसूसन MSF वारनि रखियो आहे। असांजी दुआ आहे त असांजे मुर्शिद कामिल आला आज़ाद पीर साईं सरदार जन जो इहो नज़र करम असां ते हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहे ऐं असां रब जे दर ते दुआ गो आहियूं असांजे मुर्शिद खे कामिल सिहत तंदुरुस्ती और ख़िज़री हयाती। अल्हम्दुलिल्लाह ये और जमायत ऐं फंक्शन मुस्लिम जो पीर साईं बादशाह ॾियारो जेको सालगिरह मल्हायो अथनि असां साईं ईद जो ॾियारो आहे। अल्लाह ताला पीर साईं बादशाह ख़िदमत जमा फरमाए MSF खे आऊं मुबारकबाद ॾियां थो जिन चोखनि महिनत करे प्रोग्राम रखियो आहे। ऐं असांखे घुरिजे त असीं पीर साईं जे हुकूमत ते अमल करियूं, कानून जी मुल्क जी लाइ असीं कमु कयूं ऐं इंशाअल्लाह उन ते असीं पीर साईं बादशाह जे हुकूमत ते अमल कंदासूं। पीर सैयद सबकतुल्ला शाह राशिदी मौजूदा पीर साहब पागारा जी अॼु 14 जेको फेबरवरी जे हवाले 14 फेबरवरी उनजी सालगिरह जो ॾियारो आहे। सालगिरह असां मल्हाए रहिया आहियूं असांजे कामिल मुर्शिद जी। असांखे इंतहाई ख़ुशी आहे त असांजो क़ाबिल ऐं रूहानी रहबर मोहसिन ऐं मिलत असांजो अॻुवाण ऐं पाण हिकु रूहानी गादी सां गॾोगॾु पाण हिकिड़ा सियासी अॻुवाण बि आहिनि असांजा। ऐं असांखे इंतहाई ख़ुशी आहे त असां पंहिंजे मोहसिन जी जेका आहे उहा सालगिरह जी मल्हाए रहिया आहियूं। ऐं असांखे इंतहाई ख़ुशी थी आहे त असां पंहिंजे मोहसिन जे विच में वेही अॼु असांजे मोहसिन जो जेको केक कटियोसीं असांजे लाइ तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असांजे लाइ ईद जो मौक़ो आहे छो त मुल्क ते जॾहिं बि ॾुखिया वार आया आहिनि या तकलीफ़ूं आयूं आहिनि तव्हां पाण ॾिठो आहे, मीडिया ॾिठो आहे त आला हज़रत पीर साहब पागारा जे ख़ानदान पाक आर्मी सां गॾु मुल्क जी सालमियत जे लाइ कुल्हो कुल्हे में मिलाए मुल्क जी दिफ़ा कई आहे। ऐं असांखे इंतहाई ख़ुशी आहे त असां पीर पागारे जा जेके आहियूं मुरीद आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला असांजे कामिल मुर्शिद जो जॾहिं बि असांखे हुकुम थियो त इंशाअल्लाह असां आर्मी सां गॾु ऐं अॻियनि मोर्चनि में अॻियनि सिफ़नि में इंशाअल्लाह हूंदासीं। ऐं असांखे इंतहाई ख़ुशी आहे त असीं पंहिंजे क़ाबिल मुर्शिद जो जेको आहे अॼु ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। पीर पागारे जे लाइ असीं दुआगो आहियूं त पीर साईं पागारो ख़िज़री हयाती माणे ऐं पीर पागारे जूं इन जमायत लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि ऐं जमायत लाइ बिल्कुलु वॾियूं क़ुर्बानियूं। असांजी दुआगो आहियूं त पीर पागारे खे अलाह साईं ख़िज़री हयाती ॾे। पीर साहब जी 65 सालगिरह मल्हाई पई वञे, ख़ुशी इज़त ऐं एतिराम सां मल्हाई पई वञे। अमी ॾिसो पिया पीर साहब जूं जेके वॾनि जूं क़ुर्बानियूं आहिनि या जिन सां उनजो वास्तो आहे, पीर साहब जो नसुब हले पियो त उन्हनि हिन मुल्क जे ठहण में वॾो किरदारु अदा कयो। उन्हनि जूं ॻाल्हियूं अॼु बि क़ाइमु आहिनि। उन्हनि 65 जी 71 जी जंग में अॻियनि मोर्चनि ते वञी पीर साहब अॻे पंहिंजी जंग बि विड़ी फिज़िकली तौर ते ईअं न आहे त रुॻो हुकुम हलायो। उन्हनि जूं क़ुर्बानियूं मुल्क जे माण्हुनि खां रायगान कोन वेंदियूं। ऐं उन्हनि जो पैगाम इहो आहे त पाड़े वारनि सां मोहबत करियो, हर माण्हू सां मोहबत करियो ऐं पार्टी लाइ कमु करियो। असां उमेदु करियूं था त हुननि जे सर जो सायो असांजे मथां क़ाइमु रहंदो। सालगिरह तक़रीब में हुर जमायत सां ताल्लुक़ रखंदड़ मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि समेत मुस्लिम लीग फंक्शनल जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते पीर सैयद सबकतुल्ला शाह राशिदी जी वॾी ॼमार लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।